सतराम, सच्चो सतराम, सच्चो सतराम। गोरे गोरे मुखड़े पे काला काला तिल, तेरियां अदावां मेरा लुट लिया दिल। दिल है मेरा बड़ी मुश्किल में, आपकी बेबी मैनू कली किते मिल। गोरे गोरे मुखड़े पे काला काला तिल, तेरियां अदावां मेरा लुट लिया दिल। दिल है मेरा बड़ी मुश्किल में, आपकी बेबी मैनू कली किते मिल। ओ मेरी प्रीतो, बस मेरी प्रीतो, ओ मेरी प्रीतो, सुन जीतो। ये हाल जो है मेरा हाल ऐसा है क्यों? क्यों? क्योंकि मैं दीवाना तेरा, मैं दीवाना तेरा, मैं दीवाना तेरा। ओ ओ ओ आशिक दीवाना तेरा, मैं दीवाना तेरा, मैं दीवाना तेरा, मैं दीवाना तेरा, मैं दीवाना तेरा। ओ ओ ओ आशिक दीवाना तेरा, मैं दीवाना तेरा, मैं। जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हुआ। एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हुआ। माई रे तेरे बिन मैं तो अधूरा रहा। माई रे जिंदगी जीता बजाओ मुझे कोई मेरा लाज बनाओ। किसी ने ना रोका, किसी ने ना रोका, मैं हूँ मार कर रोका। अंग्रेजी अंग्रेजी लाज कर दुनिया में औखा। सिंधीज़ गॉट टैलेंट हिन लॉकडाउन जे पीरियड में ये ऑनलाइन कॉम्पिटिशन थी रहियो आहे। बतौर जज मां हिन में बहिरो वठी रही आहियां। तमामु घणियूं वाधायूं ॾींदुसि मां भाउ विनोद खे ऐं अंकिता खे, जंहिं महिनत करे हिन प्रोग्राम खे सुहिणे अंजाम ताईं पहुचायो। तमामु सुठी तादाद में वीडियोज़ बि अपलोड थिया आहिनि ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंधियुनि में ॿार वॾा यूथ सभु हर को पंहिंजी कला में माहिर आहे, पंहिंजे फन में माहिर आहे। चाहे पोइ हू सिंगिंग हुजे, डांसिंग हुजे, एक्टिंग हुजे, पोइट्री हुजे या पेंटिंग हुजे। डिसीजन तमामु ॾुखियो हो, कंहिंखे सेलेक्ट कजे ऐं कंहिंखे छॾे। सभु असांजे लाइ तमामु घणी अहमियत था रखो। पंहिंजी प्रैक्टिस प्लीज़ कंटिन्यू रखिजो ऐं मुंहिंजे लाइ ॾाढी फ़ख्र जी ॻाल्हि थींदी अगरि इहो ई फ़न ऐं इहा ई हुनर तव्हां अगरि सिंधी भाषा, सिंधी ॿोली में ॾेखारींदा। दोस्तों, सिंधीज़ गॉट टैलेंट, जी हाँ, SST धाम प्रेजेंट्स, SST धाम दिल्ली प्रेजेंट्स सिंधीज़ गॉट टैलेंट। सभिनी खां पहिरीं हिन प्रतियोगिता, हिन प्यारी प्रतियोगिता जे लाइ मां पंहिंजे वॾे भाउ श्री विनोद सचदेवा नई दिल्लीअ मां उन्हनि खे लखें लखें करोड़े करोड़े वाधायूं थो ॾियां। न रुगो उन्हनि खे पर उन्हनि जी सॼी टीम खे वाधायूं थो ॾियां कि अहिड़े हिकु लॉकडाउन वारे माहौल में अहिड़ी प्यारी प्रतियोगिता ऑर्गेनाइज कई अथऊं ऐं सभिनी खे प्रोत्साहन ॾिनो अथऊं। लॻभॻि हफ़्तो खनि इहो हलियो आहे। 2 राउंड्स, एलिमेंट्री, सेमीफाइनल एंड देन फाइनल। मूंखे न रुगो घणो ई कुझु नयो ॾिसणु मिलियो, पर्सनली स्पीकिंग मूंखे घणो ई कुझु सिखणु मिलियो।
इन ई प्रतियोगिता जे बहाने असांखे ख़बर पई आहे कि असांजे सिंधियुनि में स्पेशली इन नई टहीअ में जेकी 5 साले ऐं 25 साले जे विच में आहे, हिन यंग जनरेशन में घणो ई कुछ टैलेंट आहे, पाण में जाम प्रतिभाशाली आहिनि। ऐं सचो सतराम। मां अमर मनशानी, सिंधी नवजीवन सभा दिल्ली में संत कंवरराम मंदिर जी सेवा में लॻल आहियां। ये कुछ ॾींहं पहिरीं जी ॻाल्हि हुई कि विनोद जी जो फोन आयो कि ही सिंधी गॉट टैलेंट प्रोग्राम असां शुरू कयूं। सॼे हिंदुस्तान मां बल्कि ॿाहिरियां बि केॾा ई कैंडिडेट आया जिन्हनि में भाग वरितो। सभिनी खे वाधायूं हुजनि, सभिनी जो बि धन्यवाद। असांजा जेके जज गिरीश सिद्धवानी, विशाल जी, सचदेवा, अनीता शिवनानी, सभई पंहिंजे पंहिंजे फील्ड में तमामु ई एक्सपर्ट आहिनि। इन प्रोग्राम में जज जो रूप निभायूं, उन्हनि जी बि ॾाढी महिरबानी। उन्हनि जे अचण सां बि प्रोग्राम में जीअं न 4 चंड लॻी आहे। ऐं सभिनी खे मां दुबारा वाधायूं थो ॾियां। सचो सतराम, सुहिणो कंवरराम, जय झूलेलाल। सिंधीज़ गॉट टैलेंट सन सतराम धाम दिल्ली तरफ़ां पेश कयल सिंधीज़ गॉट टैलेंट ऑनलाइन कॉम्पिटिशन ऑर्गेनाइज़ कई वई। इन प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़र विनोद सचदेवा ऐं अंकिता रुगवाणी खे करोड़ वाधायूं। इन्हनि सिंधी कम्युनिटी लाइ हिकु सुहिणो प्रोग्राम डिज़ाइन कयो ऐं कामयाबु थिया। इन प्रोग्राम में सहयोग कंदड़ SSD दिल्ली धाम ऐं सिंधी नवजीवन सभा दिल्ली श्री अमर मनचानी ऐं साथी, असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। इन्हनि प्रोग्राम में सहयोग कयो आहे। सिंधीज़ गॉट टैलेंट कॉम्पिटिशन में हिसो वठंदड़ सभिनी भाउरनि भेनरुनि खे वाधायूं ऐं धन्यवाद। अवां सभिनीनि पंहिंजो टैलेंट सुठे नमूने पेश कयो आहे ऐं हमेशह कंदा रहंदा। सिंधीज़ गॉट टैलेंट जा मानवारा जजिस अनीता शिवनाणी, गिरीश साधवाणी ऐं विशाल सचदेवा जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। इन्हनि पंहिंजो कीमती टाइम ॾेई हिन कॉम्पिटिशन खे फाइनल ताईं पहुचायो आहे। सिंधीज़ गॉट टैलेंट जा फाइनल विनर आहिनि। फर्स्ट नंबर ते आहिनि अर्चना कुकरेजा नागपुर, जंहिंजो कैश प्राइज़ आहे 3100 रुपया, संदन वाधायूं। ॿिए नंबर ते आहिनि कशिश शिवानी कानपुर, जंहिंजो कैश प्राइज़ आहे 2100 रुपया, संदन वाधायूं। 3 नंबर ते आहिनि महेश ऐं क्रिशा आदिपुर गुजरात खां, जंहिंजो कैश प्राइज़ आहे 1100 रुपया, संदन वाधायूं। अवां सभिनि खे वाधायूं ऐं धन्यवाद। अवांजो प्रेम नारवाणी, संत सतराम दास मिशन इंडिया। ओ जहिड़ी प्यारी ऐं चालाक छोकिरीअ जी आखाणी ॿुधाईंदुसि, ॿुधंदीअ न? मुंहिंजा सुठा बाबा, मुंहिंजा सुठा बाबा, मुंहिंजा सुठा बाबा। हा त अचु, अॼु मां तोखे ॿुधायां थो हिकु चालाक छोकिरीअ जी आखाणी। बाबा, छोकिरी त ॾाढी चालाक निकती। हा, चालाक ऐं प्यारी बि तो वांगुर। सिंधी गॉट टैलेंट कॉम्पिटिशन खे वेरी थैंक यू थी चवणु चाहियां, छो कि तव्हां असांजे वीडियो खे प्यार ऐं लाइक्स ॾिना। ऐं मां महेश खिलवानी, सिंधी अॻवाननि जो ऐं जजिस जो खूब आभारी आहियां। उन्हनि खे वाधायूं थो ॾियां त हिन लॉकडाउन जे बोरियत भरे माहौल में उन्हनि अहिड़ी सुठी चटाभेटी ऑर्गेनाइज़ कई। ऐं जजिस खे मां ख़ासि करे थैंक्स चवणु चाहींदुसि, उन्हनि जो मां आभारी आहियां, छो त जजमेंट हिकु वॾी में वॾी जवाबदारी हूंदी आहे। उन्हनि हेॾनि सारनि वीडियो मां सुठा वीडियो चूज़ कया ऐं उन्हनि खे लाइक़ सम्झी उन्हनि खे इनाम सां नवाजो वियो आहे। त हिकु दफ़ो वरी जजिस जी ऐं सिंधी समाज जे अॻवाननि खे खूब वाधायूं। अभी तो सिर्फ ये सफर शुरू हुआ है, घर की चौखट से बस कदम बाहर ही तो रखा है। अभी तो 100 शहरों को पार करके अगले देश तक पहुंचना है, जहां से दूसरी मंजिल का रास्ता खोजना है।
फिर वहाँ से 7 समंदर पार करके एक और खूबसूरत से शहर जाना है जहाँ एक 17 साल की लड़की सपने देख रही होगी, मंच पर आकर अपना दिल खोल कर बोलने का सोच रही होगी, लेकिन थोड़ा डर रही होगी। उस लड़की के लिए बस आगे बढ़ना है और बोलना है। तो बस कोशिश से कशिश बनने तक की है मेरी कहानी। नमस्कार, मैं हूँ कशिश शिवानी। मेरा रजिस्टर असा कशिश शिवानी जा मापियो आहियूं जंहिं संसदराम धाम द्वारा आयोजित सिंधीज़ गॉट टैलेंट प्रतियोगिता में भाग वरितो हुयो। असां संसदराम धाम खे धन्यवाद ॾियणु चाहियूं था जंहिं लॉकडाउन जे अहिड़े कठिन समय जो सदुपयोग करे हिन प्रतियोगिता खे आयोजित करे हिन सॼे सिंधी समाज खे जोड़ियो ऐं अहिड़ो हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो जंहिंमें सॼो सिंधी समाज पंहिंजी प्रतिभा खे ॾेखारे सघे। असांखे ॾाढी ख़ुशी ऐं फ़ख्र महसूस थियो आहे जो असांजी न्याणी कशिश हिन प्रतियोगिता में ॿियों स्थान हासिल कयो आहे। मां सभी जजेस ऐं आयोजकनि खे तहे दिलि सां धन्यवाद ॾियणु चाहियां थो ऐं उन सभिनीनि खे बि जंहिं असांजी न्याणी लाइ वोट। दिल का दरिया बह ही गया, इश्क इबादत बन ही गया, खुद को मुझे तू सौंप दे, मेरी जरूरत तू बन गया, बात दिल की नजरों ने की, सच कह रहा तेरी कसम, तेरे बिन अब न लेंगे एक भी दम, तुझे कितना चाहने लगे हम, तेरे बिन अब न लेंगे एक भी दम, तुझे कितना चाहने लगे हम। मां विजय कुकरेजा फ्रॉम नागपुर ऐं मां रेखा कुकरेजा SSD धाम दिल्ली वारनि जो तहे दिल सां धन्यवाद थी कयां जंहिं सिंधीज़ गॉट टैलेंट जो अरेंजमेंट कयो। इन्ही में असांजी धी अर्चना कुकरेजा फर्स्ट आई आहे। इन लॉकडाउन जे टाइम ते जॾहिं ॿार घर में ॿारनि खे घर में रहणो आहे, उन टाइम ते SSD मंडल दिल्ली वारनि इन कॉम्पिटिशन जो अरेंजमेंट करे ॿारनि जो टैलेंट ॿाहिरि कढियो आहे, त SSD मंडल वारनि खे वरी थैंक यू। SSD धाम दिल्ली प्रेजेंट्स सिंधीज़ गॉट टैलेंट। इन सुहिणे प्रोग्राम जो सुहिणो सफ़र अॼु पूरो थियो। मां सभिनि पार्टिसिपेंट्स खे बि वाधायूं ॾींदमि जंहिं हिन कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट कयो, भाग वठियो, ऐं जेके 3 फर्स्ट, सेकेंड ऐं थर्ड बि आया, सां सभिनि असांखे ॾाढो सहयोग ॾिनो, असां ते विश्वास कयो। तव्हांखे लख लख करोड़ करोड़ वाधायूं ऐं शुक्रिया। गॾों गॾु जेके असांजा जजेस हुया उन्हनि खे बि करोड़ करोड़ वाधायूं। गिरीश शादवानी साहब, मैडम अनीता शिवनानी जी ऐं विशाल सचदेवा, उन्हनि टिनिनि खे बि कोटि कोटि धन्यवाद ऐं नमन। श्रीमान अमर मनशानी जो भी इन प्रोग्राम में सहयोग हो, उन्हनि खे बि लख लख वाधायूं ऐं धन्यवाद। विशेष वाधायूं मुंहिंजो वॾे भाउ ऐं मुंहिंजो मार्गदर्शक श्रीमान प्रेम नावानी साहब खे, जंहिं हर कदम ते मूंखे हिकु सुठी सलाह ॾिनी ऐं मूंखे हर तरीक़े सां सहयोग कयो ऐं पंहिंजो अमूल्य समय बि ॾिनो। दोस्तों, पहिरें लॉकडाउन में असां खणी आयासीं तव्हांजे साम्हूं सिंधी भाषा कॉम्पिटिशन। सेकेंड लॉकडाउन में असां खणी आयासीं SSD धाम प्रेजेंट्स सिंधीज़ गॉट टैलेंट। और टियों कॉम्पिटिशन असां खणी ईंदासीं 3 लॉकडाउन में, छो त इहो लॉकडाउन 3 मई ते ख़तम थिए थो। अगरि 3 लॉकडाउन जीअं ई घोषणा थींदी, असां बि पंहिंजे 3 प्रोग्राम जे अनूठे प्रोग्राम जी जेको तव्हां सभिनि जो दिलि मोहे वरितो उनजी घोषणा कंदासीं। उनजो नालो हूंदो क्यों बताएं। जॾहिं मोदी साहब ईंदा
असां वरी तव्हां मोड़दासीं। तेसि ताईं सचो सतराम, जय झूलेलाल, गुड बाय। मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी छोली मार